पता है मेहर जे बिल्कुल अटक पेट्रोल पंप जो मुकम्मल तौर ते ॿुॾी वियो आहे। ही मंज़र इंडस हाईवे जो रोड जो जो मेहर का कराची के पाण में ॻंढींदो आहे। पानी आहे जंहिंखे राति कट ॾिनो अथनि इहो पाणी सिधो हाणे सिंधी बुटड़ा तरफ़ ऐं केन शाह तरफ़ वॾो पाणी आहे। तक़रीबन 7-8 फुट पाणी आहे जो रोड खां इहो बंदि न ॾिनो आहे। 5-6 फुट जेको हुन बंद ते बि मतिलबु 2 खां 3 फुट पाणी चढ़ी वियो आहे। हाणे हिन भटी रोड ॾे 3 कट ॾिना जंहिंजे करे हीउ पाणी हलंदो सिंधी बुटड़ा केन शाह तरफ़।